न्यू सईदाबाद वेझो बखर जमाली में फजर महल 8 हथियारबंदन प्राइमरी उस्ताद शब्बीर जमाली के घर में दाखिल थी। घर भातिन के यरगमाल बणाए सख्त मारकुट बैदि रक़म 6 मोबाइल फोनूं, सोना ज़ेवर, मोटरसाइकिल ऐं ॿियो क़ीमती सामान जंहिंजी मालियत 20 लख रुपया ॿुधाई वञे थी फुर करे घर भातिन खे हिक कमरे में बंदि करे फरार थी विया। संदन दाहन ते पाड़े वारनि अची खेनि आज़ाद करायो। इतला मिलण बावजूद न्यू सईदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत मक़ामी पेरिन सां गॾु चोरनि जा पेरा खयां। एॾी वॾी वारदात सबबि इलाइक़े में ख़ौफ़ विरास छाइण आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त न्यू सईदाबाद वेझो बखर जमाली में फजर महल 8 हथियारबंदन प्राइमरी उस्ताद शब्बीर जमाली के घर में दाखिल थी। घर भातिन के यरगमाल बणाए सख्त मारकुट बैदि खान रोक रक़म 6 मोबाइल फोनूं, सोना ज़ेवर, मोटरसाइकिल ऐं ॿियो क़ीमती सामान जंहिंजी मालियत 20 लख रुपया ॿुधाई वञे थी फुर करे घर भातिन खे कमरे में बंदि करे फरार थी विया। संदन दाहन ते पाड़े वारनि अची खेनि आज़ाद करायो। इतला मिलण बावजूद न्यू सईदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि देर सां पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत मक़ामी पेरिन जी मदद सां हथियारबंदनि जा पेरा खणी रहिया आहिनि। एॾी वॾी वाक़े ऐं वारदात बैदि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छाइल आहे।